जेकॾहिं दिलशेर खे छॾाइणो अथई न त पोइ पूरा 5 लख वापसि खणी आ। जेकॾहिं नथो ॾेई सघी न त छोकिरीअ खे वठी अच, मुराद ऐं छोकिरीअ जो निकाह कराए दिलशेर खे वठी वञ। इहो ई असांजो आख़िरी फ़ैसिलो आहे। जे वाइदो निभाईंदो न त हिन जाबर जो बि तोसां वाइदो आहे, तुंहिंजो साथ कोन छॾींदुसि। पर जे वाइदे ख़िलाफ़ी कई त जाबर खां तूं बची नथो सघीं। मां वाइदे ख़िलाफ़ी कोन कंदुसि, छो त सोट खां मां अॻे ई बेज़ार आहियां। ॾींहुं अध में हुनजी तोखे मौत जी ख़बर पवंदी। अकबर खान, तव्हांजे मथां इहो हमिलो मां नाहे करायो। तव्हांखे मुंहिंजी ज़ुबान जे मथां यकीन करणो पवंदो। न काका, ही वक़्तु न सबूत ॾियण जो आहे, हिन ई मां तोखां सबूत वठां थो। मां त रानी बेगम सां कयल वाइदो निभायां पियो। ख़बर थी मरोमा छा चई वई? मरोमा इहो न चयो हुयो त इहो हमिलो कंहिं कयो। मरोमा त इहो चयो हुयो त मुंहिंजी न्याणी ऐं मुंहिंजे नाठीअ खे मुंहिंजी ख़बर जे भरिसां दफ़न कजाऊं। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।